नासिन अंकर ताकर में धरती टीवी जे सॾ ते इल्म प्रायो सिंध सवार जे सिरे हेठि स्कूल में सकाफ़ती प्रोग्राम करायो वियो। इन हवाले सां ॾिसूं था जावेद अयाज़ ख़ासकेली जी ही रिपोर्ट। सोना सिंधी माण्हू जड़ी प्यारी सिंध तेड़ा सोना सिंधी माण्हू सूरे ऐं सर्वे चंजो आहे देश अबाणो। सिंध सवारी के हवाले से प्रोग्राम कयो आहे। तमाम ज़बरदस्त प्रोग्राम है। असांखे मौजूदा दौर में सिंध के जेका इल्म जी तमाम घणी ज़रूरत है। असांखे अहिड़ा ॾियारा मल्हाए इहो ज़ाहिर थियणु खपे त असां जेके सिंधी माण्हू आहियूं उन्हनि जी तहज़ीब आहे, उन्हनि जी तारीख़ आहे। जिए सिंध जिए सिंध वारा जियन सिंधी टोपी अजरक वारा जियन रहे सदा सिंधू जी छोली मार वड़न जी मिठड़ी बो गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जाना राना। इल्म पिरायो सिंध सुवारियो जे उनवान सां हिन साल ॿ टॉपिक सां असांजा ही प्रोग्राम थियनि पिया मुख़्तलिफ़ स्कूलनि में, ॻोठनि में, राज्यनि में। सो ॿारनि खे असांजी पुराणी जेका सिंध जी जेका चवंदासीं तहज़ीब चवंदासीं, रीतियूं रस्मूं रवाज जेके आहिनि उहे अचनि पिया। ॿार मुख़्तलिफ़ डांसूं कनि पिया, गांजियूं रहंदा आहे, पटका टोपियूं अजरकूं पायो। जेको अॼु असां कारंजर पब्लिक स्कूल में प्रोग्राम करायो सकाफ़त जे हवाले सां इहो इल्म पिरायो सिंध संवारियो त इल्म खां ई सिवा का बि शइ न हूंदी आहे। ऐं सकाफ़त ई जेका आहे असां सिंधियुनि जी 5000 साढा 5000 साल खां सकाफ़त आहे ऐं इहा सकाफ़त जेका आहे बरक़रार आहे। ऐं इन ई सकाफ़त खे अॻिते हलाईंदे असांखे सिर्फ़ु टोपी अजरक कुहड़ी ताईं महदूद न रहणु घुरिजे। इल्म सां ई मतिलबु माण्हू अॻिते वञी सघे।